अस्सलाम वालेकुम दोस्तों, माइक्रोसॉफ्ट एक्सेल जे ट्यूटोरियल में तव्हांखे खुश आमदीद। तव्हां माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो जेको एडवांस ट्यूटोरियल आहे उहो तव्हां सिखी रहिया आहियो। एडवांस ट्यूटोरियल में जेके एडवांस ऑप्शन्स हूंदा आहिनि, जेके ऑलरेडी जेके एक्सेल वग़ैरह सिखियल हूंदा आहिनि, त उन्हनि जे लाइ सम्झण में आसानी थिए थी, छो त इन में कॉफ़ी जेके आहिनि से ऑप्शन्स मंझि अंदरि जेको सो वरी ॿिया ऑप्शन्स हूंदा आहिनि, वरी उन जे अंदरि ऑप्शन्स हूंदा आहिनि। इट मीन्स हिकिड़े ऑप्शन में असीं जेको सो काफ़ी अंदरि इलाही डीप जेको सो असीं उन में जेके ऑप्शन खे उन कंदा आहियूं, उनखे कस्टमाइज़ करे छॾींदा आहियूं उनखे, हर जेको सो ऑप्शन्स खे। त उनजे लाइ जेको तव्हांखे एक्सेल में अचणु खपे। जेके एक्सेल तव्हांखे नथो अचे या तव्हां बिल्कुलु शुरूआती जेको सो आहियो, त पोइ उनजे लाइ तव्हां मुंहिंजो अॻिए ट्यूटोरियल आहे जेको बिगिनर्स जे लाइ मूं कयो आहे, उनखे तव्हां ॾिसी वठोसि ऐं उन मां तव्हां जेके बि जेके ऑप्शन्स जेके बेसिक आहिनि उहो तव्हां क्लियर करे वठोसि। पोइ अचोसि हिन ट्यूटोरियल में। हिन में असीं जेका अॻियां सीरीज़ में तव्हांखे शेप जेको आहे उनखे चेंज करणु, उन मां ग्रेडियंट फिल करणु, उनखे कस्टमाइज़ करणु वग़ैरह उहो सभु ॿुधाईंदासीं। हिन जेको वीडियो में तव्हांखे ॿुधाइबो त जेके ऑब्जेक्ट्स जेके बि असीं शेप आहिनि या वर्ड डाटा जेके ऑब्जेक्ट आहिनि असीं हिन में शामिलु कयूं था, जेके तस्वीर वग़ैरह, त उनखे असीं जेके उनखे डिस्ट्रीब्यूट कीअं करियूं, उनखे अरेंज कीअं कजे, हिन में तव्हांखे उनजी अरेंजमेंट जेको सो ॿुधाइबी। त मां सपोज़ को ऑब्जेक्ट आहे, उनखे बैक साइड ते जेको सो रखिणो आहे, कंहिंखे जेको सो उनखे अॻियां आणिणो आहे, कंहिंखे पोयां जेको सो उन ऑब्जेक्ट खे रखिणो आहे शेप खे, या जेके आहिनि से असां ऑब्जेक्ट जेके आहिनि उहे अरेंज न थियल आहिनि, यानी रैंडम जेके पोजीशन ते आहिनि, को किथे पियो आहे, को किथे पियो आहे, उनखे अलाइन करे बिल्कुलु ई सेंट्रलाइज़ उनखे करे छॾिजे ऐं उनखे डिस्ट्रीब्यूशन विच में जेको आहे स्पेस आहे उहो उनखे बि यानी कि फिट करे छॾिजे। त उनजे लाइ हिन वीडियो में तव्हांखे इहो सेखारिबो। त असीं कुझु जेके आहिनि शेप पहिरीं ऐड कयूं था दोस्तों। ॾिसो शेप असीं जेको सो हीअ ऐड कयूं था। सपोज़ हीअ शेप आहे, हिन में ॿ टे शेप करे तव्हांखे पहले अलाइनमेंट वग़ैरह उहो बि कराइबी। तव्हांखे जेको सो कलर ओके फिल में कलर था करूं, रेड करूं था। रेड करण खां पोइ वरी असां हिन साॻी शेप पुछो त असां साॻी खपे त हुन करे कंट्रोल-C कंट्रोल-V कॉपी पेस्ट वग़ैरह इहो थी वियो। वरी असां जेको हिन में हिकिड़ो ओवल जो जेको शामिलु कयूं था शेप, इनखे बि असीं जेको कलर चेंज करूं था, रेड करूं था। हिन जो कलर असीं फिल में इनखे ब्लू था करे छॾियूं, छो मुख़्तलिफ़ जेके शेप्स हुजनि। अच्छा, हाणे दोस्तों हिन में ॾिसो फस्ट में तव्हांखे अलाइनमेंट जेको तव्हांखे ऑप्शन थोरो ॿुधाईंदा हलां। हाणे ॾिसो सी जेके टे शेप्स असां वटि अची विया, अञा कुझु मल्टी जेको चलो ठीकु आहे शेप जेके आहिनि उहे ऐड कयूं था, त जीअं तव्हांखे सम्झण में दोस्तों कॉपी करण जे लाइ या डुप्लीकेट करण जो ॿियो बि ऑप्शन मां अॻे तव्हांखे ॿुधाए छॾियो। कंट्रोल प्रेस करे वियो, कंट्रोल प्रेस करण खां पोइ तव्हां हिकिड़े ई जे शेप जा मल्टीपल तव्हां जेको इंस्टेंस जेका डुप्लीकेट उहा ठाहे सघो था। हीअ असांखे ठही हल। हाणे सभिनी जो असीं कलर चेंज करे छॾूं, बिकॉज़ असां जेको उनखे यानी कि डिस्ट्रीब्यूट कंदासीं न, त असांखे ख़बर हुजे त शेप जेके आहिनि से अलॻि अलॻि आहिनि, मुख़्तलिफ़ शेप आहिनि, हिकिड़ो न आहे, उन करे सभु को अलॻि अलॻि थी बीहे शेप असां वटि। चलो हीअ अची वियो दोस्तों। अच्छा, हिन जो कलर आहे न कुझु में मैच करे पियो। अच्छा, हाणे हीअ शेप्स आहिनि असां वटि। हाणे हिनखे असीं करियूं था असीं फ़िलहालु जस्ट हर शेप आहे न, उन शेप खे सिलेक्ट करे ॿिए शेप सां जॾहिं तव्हां डबल में तव्हांखे सिलेक्शन करिणो हूंदो त शिफ्ट प्रेस करे वियो ऐं हिकिड़े हिनखे सिलेक्ट कयोसीं, ॿियो हिनखे सिलेक्ट कयोसीं, टियों हिनखे ॾिसो गॾिजी वियो। मीन्स शिफ्ट दॿाए वियो, पोइ शेप खे सिलेक्ट कंदा आहियूं। जॾहिं शिफ्ट दॿाए शेप खे सिलेक्ट कयोसीं, हाणे फॉर्मेट वञो। हीअ ॾिसो अरेंजमेंट जा हिन साइड ते तव्हांखे ऑप्शन्स कुझु जेके आहिनि से ॾिए थो, जंहिंमें अलाइनमेंट आहे, ग्रुप वग़ैरह बि आहिनि। हाणे जेको असांखे अलाइनमेंट जेको आहे हिननि जी, हाणे मसइला हीअ जेको आहे ॾिसो मथे बीठो असीं चऊं था हिन जे बिल्कुलु गॾिजी हिन में अलाइनमेंट थी वञे। तव्हां हिनखे छा करियो था, हाणे हीअ जेका अलाइनमेंट आहे न, इहा छा आहे, इहा जेका आहे यानी कि हॉरिजॉन्टली अलाइनमेंट आहे, ऐं हीअ जी वर्टिकल अलाइनमेंट आहे। हीअ जेको आहे स्पेस जेके आहिनि उहे करे थो सेट करे थो। हॉरिजॉन्टली अलाइनमेंट में मुराद हाणे ॾिसोसि तव्हां वटि हॉरिजॉन्टली कीअं अलाइनमेंट कजेसि। अच्छा, हॉरिजॉन्टली अलाइनमेंट सॉरी वर्टिकली हॉरिजॉन्टली हीअ अलाइनमेंट आहे। जेकॾहिं असीं अलाइन चवंदा चओ टॉप ते असीं सभु सेट मीन्स हिन जो जेको टॉप आहे, हाणे टॉप में असांखे कीअं सेट करणु। सपोज़ हाणे ॾिसोसि हिन जेको आहे, हिन जे असीं थोरी वधीक करायूं था ऐं हिनखे एतिरी कयूं था। ॿ जेके एतिरा आहिनि, हाणे असीं चऊं था सभु जेको न हिन में बि एतिरो ऐड करे वियूं त जीअं तव्हांखे वाज़े थी वञे। ठीकु आहे, हाणे हिनखे असीं जेको अलाइनमेंट करूं था टॉप में अलाइनमेंट ॾिसो जेकॾहिं किविड भले केतिरी हुजे पर टॉप वाइज सेट कजे। जेकॾहिं असीं सेंटर में जेका अलाइनमेंट कंदासीं सॉरी ये जेको असीं वर्टिकल अलाइनमेंट करासीं, असीं हॉरिजॉन्टल अलाइनमेंट में हलूं पिया। मिडल में जेकॾहिं असीं अलाइनमेंट कंदासीं त पोइ ॾिसो हीअ जेको साइज़ आहे मिडल में अची वियो। ठीकु आहे। अच्छा, उनखे अलावा जेकॾहिं बॉटम में अलाइन कंदासीं, यानी जेके हेठियूं जेको बि जेको हिन जो एज आहिनि, जेके किनारा आहिनि, उन में जेके अलाइनमेंट थी वञे त हुनजी अलाइनमेंट थी वियल आहे, बॉटम में अलाइन थी वियल आहे। त ईअं जो ईअं असीं सभिनी शेप्स खे बि असीं अप्लाई करे सघूं था। सपोज़ हिनखे हितां करियोसि, हिनखे हेॾां करियोसि, त जीअं हिनखे वॾो शेप आहे हिनखे करूं था, हिनखे बि बैक साइड ते हिकिड़ो एॾो साॻी रखूं था। ठीकु आहे, त जीअं जेका तव्हां डिस्ट्रीब्यूशन जेको उहो बि तव्हां क्लियर थी वञे। अच्छा, अलाइनमेंट असीं जेको हिनखे फ़िलहालु रैंडम अलाइनमेंट कयूं था, असीं जेको हिनखे प्लेस जेका कोन था ॿुधायूं। ठीकु आहे, हाणे ॾिसो हीअ आहे, हिनखे फ़िलहालु असीं छा पिए हॉरिजॉन्टल जेको तव्हांखे
अलाइन कराईंदासीं, पोइ वर्टिकल तव्हांखे वरी उहो ॿुधाईंदासीं। अलाइनमेंट में हलूं था, हाणे हीअ ॾिसो हले पियो न, टॉप में ॾिसो अलाइनमेंट कंदा सभु टॉप में अलाइन थी वियल आहे, ठीकु आहे। हीअ ॾिसो सभु टॉप में अलाइन थी वियल आहे, त हुनखे हटाए बीहारियूंसि था त जीअं हिकु ॿिए ते मथां चढ़ी न बीहनि हलियो, ठीकु आहे। वरी हिनखे अलाइनमेंट दोबारा सेट कंदासीं जॾहिं तॾहिं जेकी बि ऑप्शन हुआ ॾिसो दोस्तों सिलेक्ट थी ऑटोमेटिकली जेके से अलाइन थी वञनि था। हाणे ॾिसो अलाइनमेंट में वञंदासीं ऐं असीं जो टॉप में अलाइन करूं था, ॾिसो टॉप में अलाइन थी वियल आहे, ऑल ओवर टॉप में सभु अलाइन थी वियल आहे, ठीकु आहे। तंहिंमें असांखे अलाइनमेंट इतफ़ाक़ आहे, माउस जी ख़बर नथी पए ऑब्जेक्ट हिकु ॿिए में अलाइन कीअं थियनि, त हीअ थी वियल आहे। जेकॾहिं तव्हां हिनखे बॉटम में अलाइन करणु चाहियो था त भला ॾिसो त हिन जेको न हीअ आहे हिन जे सभिनी खां मथे जेका आहे हाइट जेका चइजे न उहा हाइट मथे हुन करे हीअ अलाइन थी वियल आहे। ऐं जेकॾहिं तव्हां मिडल में अलाइनमेंट करणु चाहियो त हिन जे सभु हिन जे मिडल में ॾिसो सेट थी वियल आहे, जेको मेन जेका वॾी जेका हाइट आहे हुन जे मिडल में सेट थी वियल। त हीअ हुआ ऑप्शन जेके हॉरिजॉन्टली अलाइन कंदा आहिनि। हाणे असीं अचूं था वर्टिकली अलाइनमेंट ते। हाणे वर्टिकली अलाइनमेंट ते ॾिसोसि, हाणे हिनखे जेको असीं करूंसि था नंढी करूंसि था हाइट, हाणे वे करे छो जेको न वर्टिकली असीं अलाइन कंदासीं। सपोज़ हिन मां तव्हां जेको हाणे क्लियर थींदो आहे, फ़िलहाल टिन ते तव्हां त सभिनी ऑब्जेक्ट ते तव्हां उहे अप्लाई करे सघो था। असीं हिनखे सिलेक्ट करूंसि था, हिनखे हाणे वर्टिकली तव्हांखे अलाइनमेंट करणु ॾिसो लेफ्ट ते अलाइन थी आहे, त हीअ जेको लेफ्ट आहे न सभिनी लेफ्ट ते अलाइन करे छॾी। जेकॾहिं राइट साइड ते अलाइन थी आहे त ॾिसो हिन जे राइट साइड ते अची वियो, जेको वरी जेका थंभड़ी खां घणे में घणी वेकर हुन जे राइट साइड ते हली आहे। ईअं जीअं जेकॾहिं असीं जेके सेंटर में करूं था त हीअ तुंहिंजे सेंटर में अची आहे। हीअ हुई कहिड़ी अलाइनमेंट, वर्टिकल अलाइनमेंट। हाणे जेको स्पेस आहे न, असीं हुन स्पेस खे बि जेको हुनखे विच वारो जेको स्पेस आहे न हुनखे ऑटोमेटिक हिनखे डिस्ट्रीब्यूट हिनखे चइबो आहे, माना सेट थी वञे, ऑटो डिस्ट्रीब्यूट थी वञे। हाणे डिस्ट्रीब्यूट करणु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन जे बारे में। हाणे हिन शेप खे असल में हीअ जेको न थोरो वधीक शेप आहे, इन करे हिनखे क्लोज़ था करियूंसि छो बिकॉज़ असीं सभु ॾियो। हाणे हीअ ॾिसो हिनखे सभिनी खे सिलेक्ट करियूंसि था, सिलेक्ट करे उनखां पोइ वञोसि अलाइनमेंट में। देखो पहिरीं ॻाल्हि असीं अलाइनमेंट मिडल में अलाइन कंदा, हॉरिजॉन्टली मिडल अलाइन थी हल। हाणे ॾिसो हिन विच में स्पेस वधीक आहे, हिते बि स्पेस वधीक आहे, हिते स्पेस वधीक आहे, जॾहिं त हीअ जेके पाण में गॾा वेठा असीं त सभु सेट थी वञे हलियो। यानी कि जेको फस्ट जेको स्पेस आहे हुई आहे फस्ट ऐं एंड जेको न विच में जेको बि हिननि जो हुजे न उहो ऑटोमेटिकली सेट थी वञे हलियो। हीअ ॾिसो हाणे छा हॉरिजॉन्टली हिनखे तो सेट करे छॾ, त सभिनी में हिकिड़ो स्पेस ॾिसो रखी छॾियोसीं। असीं जेको असल में थोरो कंजस्टेड करणु चाहियूं था, चलो हिनखे सॉरी कंजस्टेड करण जे लाइ सिर्फ़ु हिनखे जेको थोरो वेझे करे छॾियो। हाणे छो त हीअ विच वारो जेको स्पेस आहे न उनखे ई करे थो डिस्ट्रीब्यूट करे थो। हाणे हिननि ॿिन्ही खे स्पेस नथो वधाए। असीं वरी हिन सभिनी खे सिलेक्ट करे हाणे ॾिसो हाणे वरी असीं जेको स्पेस खे करूंसि था हॉरिजॉन्टली ॾिसो करूंसि था। अञा असीं जेको स्पेस खे घटाइणु चाहियूं था, सिर्फ़ु असां हिननि खे ॿिनि साइडनि वारे छेड़ा न इन्हनि खे असीं क्लियर करियोसि रुॻो बसि। हीअ ऑब्जेक्ट तव्हां सिलेक्ट करियोसि शिफ्ट सां ऐं अलाइनमेंट में फॉर्मेट मां वञो, अलाइनमेंट मां तव्हां हिनखे छा करियोसि डिस्ट्रीब्यूट हॉरिजॉन्टली। ॾिसो हॉरिजॉन्टली डिस्ट्रीब्यूट थी विया। अच्छा जेकॾहिं तव्हांखे अलाइनमेंट हिननि जी सही न पई लॻे नो प्रॉब्लम आहे, तव्हांखे सेंट्रलाइज़ करो या बॉटम एज यू विश, जिते तव्हांखे सेट लॻे तव्हां करियोसि। फॉर्मेट में वञोसि, अलाइनमेंट में वञोसि, अलाइनमेंट खां पोइ तव्हां हिनखे हीअ जेको हॉरिजॉन्टली हिनखे न मिडल में सिलेक्शन करे छॾियोसि। हीअ ॾिसो सभु असांजा ऑब्जेक्ट जेके न उहो सेट थी वियल आहे। त दोस्तों इहो हो अलाइनमेंट जो ऑप्शन आहे। हाणे हिननि जी अरेंजमेंट वग़ैरह आहे, इहा हुई हिन जी जेका असां अलाइनमेंट दोस्तों अरेंजमेंट जेका उहा नेक्स्ट वीडियो में इंशाल्लाह क्लियर कंदासीं। अलाइनमेंट में हिते तव्हांखे जेको क्लियर थी वियो। हाणे हिते जेके स्पेस जेको न इहो मूं अञा तव्हांखे ॿुधायो त डिस्ट्रीब्यूट थी वियो छा में हॉरिजॉन्टली त असां जेको हिनखे सॼे खे करे छॾियोसीं डिस्ट्रीब्यूट, लेकिन वर्टिकली असां न कयो आहे। हुन करे तव्हां चालू था वर्टिकली हिनखे जेको सभिनी खे करे था छॾियोसि त जीअं तव्हांखे क्लियर थी वञे स्पेस जेको क्लियर थी वञे। असीं हाणे फ़िलहाल हिननि खे सेट था करूंसि, ठीकु आहे दोस्तों। हीअ ॾिसो हिननि खे फिर हिनखे जेको अलाइनमेंट करूंसि था, अलाइन करूंसि था मिडल में, सेंट्रलाइज़ हिनखे अलाइन करण सेंटर में अची वियल। हाणे हिननि जो ॾिसो स्पेस जेको न विच वारो असीं इहो घटाइणु चाहियूंसि था, हिनखे भले मथे अची वञे नो प्रॉब्लम आहे। सिलेक्ट करियोसि। हाणे हिनखे अलाइनमेंट जेको वर्टिकल जेको आहे न डिस्ट्रीब्यूट करूं था रिसोर्स, ठीकु। हाणे वर्टिकली हिनखे डिस्ट्रीब्यूट थी वियो स्पेस जेको बि आहे रिसोर्स। अच्छा हीअ आहे हिनखे हाणे इहो बि जेको इहो असीं हिन हिसाब सां असीं अलाइन करणु चाहियूं था। हीअ ॾिसोसि अलाइन करियोसि, मिडल में अलाइन करूंसि था। हीअ ॾिसो मिडल में अलाइन थी वियो, ठीकु आहे। हिनखे गॾु हिन सां गॾु अलाइन करे छॾियोसि, ठीकु आहे। हीअ ॾिसोसि फॉर्मेट मां असीं हिनखे अलाइनमेंट करूंसि था मिडल में। हीअ ॾिसो मिडल में अलाइन थी वञे। जेकॾहिं हिनखे डिस्ट्रीब्यूट करिणो आहे तव्हांखे स्पेस वरी बि तव्हांजो नाए सेट थियो, तव्हां वरी हिनखे वर्टिकली स्पेस करिजो। त दोस्तों हीअ हो असल में अरेंजमेंट तव्हांखे थोरी घणी ॿुधाएसींसि। हाणे हिननि जा जेके आहिनि सॉरी हीअ जेको तव्हांखे अलाइनमेंट में
ऐं स्पेस डिस्ट्रीब्यूशन इहो ॿुधायो। नेक्स्ट वीडियो में तव्हांखे अरेंजमेंटनि जो जेको ऑब्जेक्ट्स जेका अरेंजमेंट आहिनि उहा ॿुधाइबी। अञा जेको ऑप्शन रहे पियो सिलेक्शन पेन जो, जंहिंमें तव्हां जेको ऑब्जेक्ट खे शो हाइड करे सघो था। सिलेक्शन पेन जे ज़रिए तव्हां केतिरनि ऑब्जेक्ट खे सिलेक्ट करे सघो था। थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो फ्रेंड्स।